चवनि था भाई जंहिंखे कुछ भी न अचे, ABCD न अचे, न दिमाग़ में दुरुस्त हुजे, न हलचल में, न व्यवहार में कुछ भी न ॼाणंदो हुजे, उनखे भी भगवान पंहिंजे पाठशाला में एडमिशन ॾींदा आहिनि। ऐं भगवान जे पाठशाला में कोई फेल न थींदो आहे, कोई भी फेल सप्लीमेंट्री भी न ईंदी आहे, केवल पास ही पास थींदा आहिनि। बिल्कुलु अनाड़ी हुजे, कुछ न ईंदो हुजेसि, एतिरो ई चवणु अची वञे सीताराम सीताराम श्री राम, बस टॉप थी निकिरियो पार थियो। घटि वधि चई त उनखे वरी ग्रेस मिली वेंदी आहे, ऐं ॿुधाईंदा बि न आहिनि भॻवान, पार करे वठंदा आहिनि। अहिड़ी भगवान जी पाठशाला आहे, उन में सभु एडमिशन वठो ऐं रोज़ प्रेम सां सीताराम राम राम राजा राम 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 राजा राम 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 हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। बस मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में। चवनि था ठाकुर जी खे भाई जेको भी खाओ ॾेखारे करे खाओ। घर में भगवान शालीग्राम आहिनि त उन्हनि खे सनानु कराईंदा, उहे चरण अमृत वठो, हा न। संत चवंदा आहिनि कि दिखा के खाए धो के पिए, यानी शालीग्राम भगवान खे धोई करे जेको चरणामृत वठे थो, और जेको भी खाए तो श्री कृष्ण अर्पण करे तो, भले मानसिक करे, हा न। एतिरा ॿ कम भी अगर कई, धो के पिए और दिखा के खाए, संत कहे सो नरक न जाए। जेको एतिरा ॿ कम भी करे वठंदो, वो कम से कम नरक त न वेंदो। भजन न कयो अथई, वरी उनखे मनुष्य जन्म मिलंदो भजन करण जे लाइ। हरे राम हे हरे